न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं त प्यारो लुंड खे गुज़िरियल 6 ॾींहंनि खां लॻल घारो अञा ताईं बंदि न थी सघियो आहे, जेको वधी 100 फुट खां मथे थी वियो आहे। 50 खां मथे ॻोठनि में शाख जो पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं हज़ारें एकड़नि ते बीठल फसल पाणी में अचण करे आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया आहिनि। इरीगेशन अमलदार ज़िले इंतज़ामिया तरफ़ां गुज़िरियल केतिरी कलाकनि खां इतलाह मिलियल हूंदे बि अञा ताईं को बि अमली कमु नाहे थियो। जेकॾहिं बंदि न थियो त वॾे ख़तरे जो अंदेशो आहे। प्यारो लुंड खे लॻल 6 ॾींहंनि खां घारो बंदि न थी सघियो आहे, जेको वधी 100 फुट खां मथे थी वियो आहे ऐं 50 खां मथे ॻोठ पाणी जे लपेट में अची विया। हज़ारें एकड़नि ते बीठल फसल पाणीअ में अची वियो आहे।